अस्सलाम वालेकुम दोस्तों, तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे कहाणी ॿुधाईं था हलूं त नेक्स्ट एपिसोड तकरार ड्रामे जी छा थींदो। तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधायूं पहिरीं ॻाल्हि दोस्तों, हाणे लाला जे लाइ मुसीबत पैदा थियण वारी आहे। नवाब खान जीअं मूसा खे गोली हणाई, हाणे लाला जो बि ईअं सिर खणाईंदो। इहो सॼो ॾोह भावल जे मथां, सिजावल वारनि जे मथां, सॉरी मूसा जे मथां ऐं भावल जे मथां घणो ईंदो। ऐं सिजावल जो जेको ठाह हली रहियो आहे, ठाह इहो इन्हनि जो हिते कैंसिल थी वेंदो। ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे नवाब खान पंहिंजी कामयाबी हासिलु करे ईंदो। उन जो इहो ई ख़्वाबु आहे त इहे दोस्त सभु गॾु न थियनि। जे इहे गॾु थी विया त पोइ असांजो जीअणु मुश्किल आहे। इहो वरी टांडा ॾेई छॾंदा। नवाब खान आशू खे बचे छॾियो आहे। हाणे आशू पहिरियों उन भावल सां बि मिलंदो नेक्स्ट एपिसोड में। ऐं तव्हां इहो बि ॾिसंदव त हू जेको आहे भावल खां मिड़ई हेॾो होॾो पासो करे जान छॾींदो। भावल खे ॾिसंदो भावल केतिरे पाणी में आहे। हाणे गुलण जेको हिते घुमे थो, अनकरीब ॾिसजो त गुलण खे भावल इस्तेमालु कंदो। छाजे करे इन जे लाइ हू रखियो वेठो आहे गुलण खे, त माने के नवाब खान जे ख़िलाफ़ु इस्तेमालु कयो। उनखे ख़बर आहे हीअ हर रिपोर्ट नवाब खान ताईं पुॼाईंदो आहे। भावल वरी अॻिते हली अहिड़ी का ॻाल्हि कंदो जीअं हू भॼी नवाब खान खे ॿुधाईंदो, लेकिन उहा ॻाल्हि उलट हूंदी। उन जो फ़ाइदो भावल खे वॾो थींदो। छाजे करे उनखे ख़बर आहे हीअ वाठो आहे नवाब खान जो गुलण। ऐं हाणे जेको आहे दोस्तों, अनकरीब मूसा बि हाणे तो निकिरी ईंदो। मूसा जो मसइलो इहो आहे त उनखे पुलिस खणंदी। पुलिस जेको आहे छॾंदी नवाब खान जे चवण ते। ऐं कुझु लालच पैसा ऐं सिजावल खान वारा बि केस मां हथु खणण जी कोशिशि कंदा। उन्हनि खे दरिया खान ऐं रहीम राज़ी कंदा। लेकिन जेको भावल ऐं वरी इहो मसइलो थियण वारो आहे लाले जो ऐं आशू जो, वरी कमु इन्हनि जो सॼो ठाह ख़तमु थी वेंदो। अहिड़े हिसाब सां वीडियो पुॻो दोस्तों पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। उदासी टीवी खे अगरि फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त इनखे फॉलो, लाइक, शेयर ज़रूरु कंदा। ख़ुदा हाफ़िज़।